बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहे? चाक चङा भला। अॼु डॉक्टर, इंजीनियर, माहिर मौसमियात ऐं बहितरीन सिंध विजन खणी असांजो क़िबलो साईं मुराद अली शाह साहब ब्रीफिंग ॾिनी। मां त हैरान थी वियुसि टेलीविज़न ते जॾहिं स्क्रीन जे साम्हूं साईं क़िबले मुराद अली शाह साहब खे ॾिठुमि त मूंखे नज़र घटि पियो आयो त इहो मुराद अली शाह आहे या नंढे इलाइक़ूं। जॾहिं PTV ते वेहंदा हुआसीं त आख़िर में जॾहिं मौसमियात जूं ख़बरूं ईंदियूं हुयूं त हिकिड़ो भाई मौसमियात जूं ख़बरूं पढ़ंदो हो ऐं उहो ब्रीफिंग उन नमूने सां ॾींदो हो त अॼु हिते मींहुं पवंदो, हिते जेको आहे सो मौसम ख़ुश्क हूंदी ऐं हिते जेको आहे सो तेज़ बरसाति हूंदी, हिते झुड़ाली मौसम हूंदी। त मुराद अली शाह खे अॼु मां उन तिर्ज़ में ॾिठो। वरी सोचियुमि, चयो डॉक्टर आहे, छा आहे इस्पतालुनि जी ब्रीफिंग ॾिए पियो। हाणे मुराद अली शाह साहिबु टियों भेरो वज़ीर आला सिंध थिया आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह अखियूं थधियूं, सैयद जो बचिड़ो आहे ऐं ॿिन्ही जाननि जो बोड़ पुलाव आहे। असां केरु थींदा आहियूं? जॾहिं आसिफ अली ज़रदारी मनोअन उन क़बूल करे थो, बिलाल भुट्टो ज़रदारी उनखे मनोअन क़बूल करे थो, या अदी फरियाल टालपुर साहिबा उनखे मनोअन क़बूल करे थी, इदारा क़बूल कनि था, त पोइ भला मुंहिंजी कहिड़ी औकात आहे या ॿियनि सिंध वासियुनि जी कहिड़ी औकात आहे? पर साईं अॼु सिंध विजन ते ॻाल्हायो, इस्पतालुनि जी ॻाल्हि कई। कराची साईं जो फोकस हुयो ऐं ॻाल्हि करे पियो त $50,000 जेको आहे सो हिन ते ख़र्चु अचे थो फलाणी बीमारीअ ते। ऐं साईं डॉलरनि में पे ब्रीफिंग ॾिनी त डॉलर हेतिरा ख़र्चु अचनि था, डॉलर हेतिरा हिन ते अचनि था, डॉलर हेतिरा हिन ते अचनि था, ऐं डॉलरनि जो हीउ सिलसिलो आहे। इहा साईं पे ब्रीफिंग इन मामले जी ॾिनी। बापे ॿुधो त कराचीअ जा माण्हू त तव्हांखे तस्लीम कंदा ई कोन, तस्लीम कंदा ई न आहिनि। पोइ तव्हां हिते जख माराइण जी कहिड़ी तव्हांखे ज़रूरत पई आहे? पोइ बहितरु न आहे त जामशोर जे माण्हुनि खे पाणी ॾियो? बहितरु न आहे त वावड़ जेको तव्हांजो CM हाउस डिक्लेयर थियल आहे उनजे जेके पोयां रहंदड़ आबादी आहे उन्हनि जा मसइला हल कयो? बहितरु न आहे त सेवण मंछर जे भरिसां रहंदड़ मलाहनि खे पाणी ॾियो? बहितरु न आहे त अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट जी जॻह ते मांझंदि में का सुठी इस्पताल क़ाइमु करायो? अलीआबाद मंज़ूराबाद में तव्हां सुठी इस्पताल क़ाइमु करायो? बहितरु न आहे त ठुल जे माण्हुनि खे अमन अमान मुहैया करे ॾियो? बहितरु न आहे त जैकाबाद में सुकून माण्हुनि खे करे ॾियो? बहितरु न आहे त तव्हां जेको आहे सो सिंध जे पसमानदा जेके इलाइक़ा आहिनि, जीअं कोटलालू थियो, पक्का चांग थिया, फैज़गंज थी, सुई गैस थियो, या अहिड़ा ॿिया खोड़ सारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में तव्हां सिहत जूं फैसिलिटीज़ ॾियो, NICV ॾियो, उते यूनिट क़ाइमु कयो। बहितरु न आहे त तव्हां अछड़े थर जे माण्हुनि खे बहितरु सहूलियतूं ॾेई सघो? इहे शयूं तव्हांखे करणियूं कोन्हनि खे। इन्हनि शयुनि सां तव्हांजो वञे कुझु कोन, इन्हनि शयुनि सां तव्हांजो को हिकिड़ो परे परे ताईं तालुक़ु कोन्हे को। तव्हांखे सिर्फ़ु नुमाइशी ॾेखाव करिणो आहे, नुमाइशी तौर ते इहे शयूं तव्हांखे करणियूं आहिनि, पैदागिरी वारियूं। त पोइ उहे तव्हां कयो था पिया। ऐं तव्हांजे ब्रीफिंग मां न को हितां जो बंगाली मुतमैन आहे, न को हितां जो तव्हांजो पठान मुतमैन आहे, न को हितां जो को मुहाजर मुतमैन आहे, न को बर्मी मुतमैन आहे, न अफ़गानी मुतमैन आहे। सिंधी वीचारा अबूज दिलि में अटैक थिए थो त उहे दूरान इलाइक़नि में पंहिंजनि माण्हुनि खे खणी वञनि था, पर उते जेको आहे सो पहुचंदे पहुचंदे उहे इंतकाल करे वञनि था। इहो सिंध विजन तव्हांजो 3 भेरा वज़ीर आला थियण मां ज़ाहिर थिए थो त तव्हां माण्हुनि खे केतिरियूं सहूलियतूं ॾेई चुका हो ऐं अॻिते जूं सहूलियतूं ॾियण जो तव्हां इरादो रखो था। सो क़िबला साईं इंजीनियर, डॉक्टर, माहिर मौसमियात साईं मुराद अली शाह साहिबु, तव्हां बजाए इन्हनि शयुनि खे पाण ब्रीफ कयो था, तव्हां उन्हनि वज़ीरनि खे त आणियो आहे न मैदान में त असांखे कानून बाबति कानून जो वज़ीर ब्रीफिंग ॾिए हा, जेको दाख़िला जो वज़ीर मुक़ररु कयो था, त उन अमन अमान केतिरो क़ाइमु करायो आहे ऐं सिंध जे माण्हुनि खे केतिरो सुकून उन फ़राहम कयो आहे। हू त सदर आसिफ अली ज़रदारीअ खे ब्रीफिंग ॾियण जे लाइ पहुतल आहे इस्लामाबाद में, यकीनन उनखे ई ब्रीफ कंदो, छो त तव्हां उनजे ख़िलाफ़ु शिकायतूं करे आया हो त उनखे महिरबानी करे हटायो। ऐं वज़ीर दाख़िला सिंध कम जो न आहे, त हू जिन मालिकनि मुक़ररु करायो आहे उहे उनखे न हटाईंदा, तव्हांखे हटाए सघनि था, बाक़ी ज़ियाउल हसन लंजार खे हू कोन हटाईंदा। ऐं कचे जी जेका ज़मीन आहे उन ते हू ॿुधाइण वियो त असां हेतिरी सरदारनि खां हाजी करायूं था, हेतिरी ज़मीन तव्हांजे जेको आहिनि
वॾा भोतार तव्हां खां वॾा जेके भोतार आहिनि जेके तव्हांखे मुक़ररु कराइनि था उन्हनि खे केतिरी ज़मीन ॾियणी आहे। वज़ीर दाख़िला उन कम में रुधल आहे त बहितर हो त उहो तव्हांजे जॻह ते अची सिंध विजन में ब्रीफिंग ॾिए हा। ऐं नंढड़ी असांजी जेका वज़ीर सिहत आहे आपा अज़रा फज़ुल पेचू ज़रदारी साहिबा उहा अची ब्रीफिंग ॾिए हा त असां इस्पतालुनि खे केतिरियूं दवाऊं ॾियूं था, DHO घणे में मुक़ररु थिए थो, THO घणे में मुक़ररु थिए थो, ऐं असांजो जेको MS आहे उहो घणे में मुक़ररु थिए थो, डॉक्टर जी बदिलीअ ते घणा आहिनि, डिस्पेंसरी जी बदिलीअ ते घणा मुक़ररु थियल आहिनि, उहा ब्रीफिंग ॾिए हा। ऐं PPH आहे जे हथ में केतिरियूं जेको आहे 100 अरबे रुपया ॾिना विया आहिनि ऐं उहे कहिड़े हिन में मंद में वञनि था, केतिरियूं मल्टानेशनल कंपनियुनि जूं दवाऊं मिलनि थियूं उन ते ब्रीफिंग ॾियां त ॾाढो भलो हो। रोडनि वारो वज़ीर असांजो PhD होल्डर ऐं तमामु माहिर जेको आहे सो तालीमी माहिर चयोसि, असांजो जेको आहे सो रोडनि जो माहिर चयोसि ऐं जेलनि जो माहिर चयोसि साईं अली हसन ज़रदारी साहिबु ब्रीफिंग ॾियां त इहो ॾाढो भलो हो। ॿिया जेके वज़ीर रखिया त तालीम जे हवाले सां रोड सेक्टर, तालीम सेक्टर, पाणी आपाशियार वज़ीर ब्रीफिंग ॾियां त आबादगारनि जो केतिरो असां सत्यानाश कयो आहे। ऐं उहो आपाशियार वज़ीर, ज़राअत जो वज़ीर ऐं काफ़ी जेके खोड़ सारियूं वज़ारतूं तव्हां वधायूं आहिनि उहे ब्रीफिंग ॾियनि हा त भली ॻाल्हि हुई। ऐं तव्हां असांखे जेको 2024 ऐं 25 में विजन ॾिनो आहे उहो विजन असां ॾिठो। असां तव्हांजे 3 कारकर्दगियुनि मां विजन तव्हांजो ज़ाहिर थिए थो पियो। ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो विजन तव्हां पूरो दफ़न कयो, तव्हां बेनज़ीर भुट्टो जो विजन पूरो कयो ऐं दफ़न कयो। बेनज़ीर इनकम सपोर्ट ते जेको आहे सो मायूं वीचारियूं लठियूं खाइनि थियूं, उन्हनि खां 2-2 हज़ार 3-3 हज़ार कटौती थिए थी पई, उन ते तव्हांजो ॾाढो फोकस आहे त इन्हनि मायुनि सां इहा ज़्यादती कोन थिए। तालीम तव्हां फ्री कराए छॾी आहे, प्राइवेट स्कूलनि में सिंधी तालीम लाज़िम करार ॾिनी आहे। कराची जे ख़ासि तौर ते स्कूलनि में उहो तव्हांजो विजन सरदार शाह पूरो करे पियो। ऐं उन सां गॾोगॾु खोड़ सारा कहिड़ियुनि तव्हांजे नेमतुनि जो साईं इंजीनियर, डॉक्टर, माहिर मौसमियात ऐं इक़्तिसादी माहिर साईं मुराद अली शाह, तव्हांजे कहिड़नि कहिड़नि एहसाननि जा गुण असां ॻायूं। यकीन कयो त असां तव्हांजा थोरा लाहे ई नथा सघूं। तव्हां जेको सिंध ते थोरा कयो था वेठा, सिंध ते जेको तव्हां बाक़ाइदे बाज कयूं वेठा हो न, जेकॾहिं तव्हां सैयद सगोरा सिंध ते न हुजो त यकीन कयो असांजी सिंध कॾो की बर्बाद थी वञे, कॾो को असांजे इंडिया हमिलो करे वञे सिंध ते, पर तव्हां सैयदनि जे करामत जे करे सिंध बचियलु आहे। ऐं महिरबानी करे तव्हां फोकस कयो पंहिंजे ज़िले ते, महिरबानी करे तव्हां पंहिंजे हल्के जे माण्हुनि जा मसइला हल कया न। सम्झो तव्हां मुराद अली शाह साहिबु सॼी सिंध जे उमरकोट थरपारकर डीपुलो जे माण्हुनि जा मसइला हल करे छॾियो। तव्हां जेकॾहिं पंहिंजे वाउड खां वठी मंचर झील जे मलाहनि जा मसइला हल कया, या उते भान सईदाबाद जे माण्हुनि जा मसइला हल कया, या मंज़ूराबाद जे माण्हुनि खे तव्हां पाणी ॾिनो, मंझंदि जे माण्हुनि खे तव्हां सिहत जूं सहूलियतूं ॾिनियूं, या थाणे बुलाखान जे माण्हुनि खे तव्हां सहूलियतूं ॾिनियूं, सम्झो ॼण सॼी सिंध खे तव्हां फैसिलिटीज़ ॾेई छॾियूं। तव्हां डीपले जे माण्हुनि खे छॾियो, तव्हां जेको आहे सो उमरकोट जे माण्हुनि खे छॾियो, तव्हां जेको आहे सो कोट लालू ऐं अकरी चौधगी, उमन चौधगी इन्हनि जे माण्हुनि खे तव्हां छॾियो। तव्हां जाम शोर खे फोकस कयो, रुगो जाम शोरे जी तक़दीर तव्हां 15 सालनि में तब्दील कई, ॼण क़िबला ॼण सॼी सिंध तव्हां वेझारे छॾी, सॼी सिंध खे तव्हां अर्के गुलाब सां ॼण तव्हां गुसुल ॾिनो, सॼी सिंध वाह वाह कंदी, सॼी सिंध तव्हांजे लाइ सलाम तव्हांखे पेश कंदी। तव्हां बहितरीनु कमु कयो पिया। बाक़ी इहे महिरबानी करे इहो जेको फोकस कयूं वेठा हो स्क्रीन ते, तव्हां जेका लठ झलियो माहिर मौसमियात वांगुरु या झलियूं बीठा हो त हीअ ब्रीफिंग ॾियां हीअ ॾियां, इहा साईं असांजे माइंड में त कम अज़ कम कोन वेंदी, छो त असांखे तव्हां जेतिरो अकुलु इल्मु फर्म कोन्हे को। असां अणपढ़ियल जाहिल ॼट हूं ऐं मूं जहिड़ा करोड़ सिंधी इन तव्हांजे अकुल सां सहमत ई कोन्हनि के। तव्हांजो अकुलु बाला, तव्हांजे पार्टी क़यादत जो अकुलु बाला, तव्हांजे तक़ररु कराइण वारनि जो अकुलु बाला। महिरबानी करे जेकॾहिं कमु तव्हांखे अमली तौर ते करिणो आहे सिंध जो त उहो कयो। बाक़ी फायर ख़ाली जेको आहे सो न कयो, इहे हवाई बटाकू न छॾियो। ऐं जेको माण्हुनि खे अंगनि अखरनि में जीअं बजट में मुंझाईंदा हो, ईअं अंगनि अखरनि में मुंझायो न।
असांजो जेको माइंड आहे उहो नंढड़ो आहे, तमामु नंढो आहे। असांजे माइंड जेको दिमाग़ आहे उनजी कैपेसिटी आहे ई कोन केवला जेतिरी तव्हांजे दिमाग़ जी कैपेसिटी आहे न। राति जो माण्हू सुम्हंदा आहिनि, तव्हां जाॻंदा आहियो, तव्हां माण्हुनि खे खाध खुराक पहुचाईंदा आहियो, तव्हां माण्हुनि खे पाणी पहुचाईंदा आहियो, तव्हां माण्हुनि जूं खुलियूं कचहरियूं माण्हुनि सां करे उन्हनि जा मसइला ॿुधंदा आहियो। सो तव्हांजे अहसाननि खे त असां ॻाए सघूं था, लाहे त कोन था सघूं जेतिरा तव्हांजे सिंध जे माण्हुनि ते अहसान कया आहिनि। तव्हां सिंध जे माण्हुनि खे भतेखोरीअ खां बचायो आहे, तव्हां सिंध जे माण्हुनि खे बदअमनीअ खां बचायो आहे, तव्हां सिंध जे माण्हुनि खे क़बाइली झड़नि खां ॿाहिरि कढियो आहे, तव्हां सिंध जे नौजवाननि खे स्कॉलरशिप ॾेई अमेरिका UK ऐं ॿियनि जेको आहे सो मुल्कनि में तालीम जे हासिलात लाइ मोकिलियो आहे। तव्हांजा अहसान असां ॻणे ई नथा सघूं। यकीन कयो, सुबुह शाम असां तव्हांजी विर्द था कयूं पिया, त अलाह साईं या पाण खे ॾे असांखे घुराए, या महिरबानी करे इन्हनि हुकुमराननि खे पाण ॾे घुराए छॾियो त जान छुटे।